नाज़रीन बारह जे मर्दनी शाखुन में पानी की खोट खिलाफ़ हारिन ऐं आबादगारन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है ज़ुल्फ़कार चांडियो। जी ज़ुल्फ़कार। अजी नाज़रीन जी तो इन टाइम फाजुल राव चौक ते जमियत उलमा जमियत के तरफा जो शामियाना हणी धरणो हयो वियो आहे पानी के लाइ। जैसे तो पानी वारा जी तकरीबन सभी शाखुन में पानी इन टाइम ताईं न अची सको आहे, जैसे करे जो सारियालो जो बेजारो आहे वो पोखिजी न सको आहे। इन सारियालो बेजारो पोखजण न पोखजण के करे आबादगारन के करोड़े अरबे रुपयन जो नुकसान थींदो। अगले साल इतने वारा तालके में बोड हुई, इन साल सोक वारो माहौल पैदा किया तो वने, इन सां आबादगार बिल्कुल भी माना तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। अचो तो इतने मौजूद एहतजाज कंदड़न खां व्यूज़ वठूं उन्हनि जो छा चवणु आहे। पानी जेको आहे उहो हथरादू खोट आहे। अॻे साल असांखे ॿोड़ायो वियो हथ सां, हिन साल असांजो पानी बंदि कयो वियो। माना असांजे ज़िले सां वेसाघाती कई थी वञे। असांजो जेको सूबाई वज़ीर आहे इरीगेशन असांजो शोरो साहब, उनखे गुज़ारिश थी कजे त महिरबानी करे एक्शन खणे ऐं वार तालके खे पानी मुहैया करे ॾिनो। जेको पुरअमन एहतजाज जेको आहे आला हुक्मराननि खां, असांजे चूंडियल नुमाइंदनि खां असां इहा घुर था कयूं त बराए महिरबानी वार जे अंदर जेका हथरादू पानी की खोट कई वई आहे, बराए महिरबानी उन पानी के ॾेई करे वार जे जियापे के ज़िंदा रखो। अॼु ॾींहं ताईं वारा शहर के पानी न मिली सघियो आहे। हथरादू पानी की खोट ॼाणाए करे असांखे मुफ़लिसी जे अंदर धिकियो थो वञे। अॻे ई बोर्ड जे अंदर ही इलाइक़ा केतिरा ई तबाही जे भर चढ़ियल आहिनि। वेतर अगरि जेकॾहिं पानी न मिलंदो त वॾी बदहाली मुफ़लिसी थींदी, ऐं जॾहिं बदहाली जो शिकार बनबासी त बदअमनी जन्म वठंदी। जॾहिं बदअमनी जन्म वठंदी त को भी असांजो भाउ, को भी असांजो हारी, को भी ग़रीब सुख ऐं चैन सां न रही सघंदो। असांजो मुतालिबो आहे त वक़्त जे सिर असांखे पानी मुहैया कयो वञे। 23 में हथरादू पानी की खोट करे ऐं नोटिस जारी किया विया आहिनि त बाबा बेजारा न पहुचो, गुरबत जे लकीर खां हेठि माण्हू ज़िंदगी गुज़ारे पियो। मां अवाम खे अपील कंदुसि, आबादगारनि खे अपील कंदुसि त पाणीअ ते तव्हां पाण में जंगियूं न विड़ो। अचो त हिन ज़ालिम हुक्मरान के खिलाफ़ मुतहिद थी करे उन्हनि सां जंग जोटियो। नाज़रीन तव्हां जमियत उलमा जा जेके अॻवान हुया उन्हनि जा तव्हां व्यूज़ ॿुधा। हिननि जो चवणु आहे त जेको आहे सो खाॿे पासे तक़रीबन दरिया जे खाॿे पासे जेके भी शाखूं आहिनि उहे सभु उन्हनि खे मुकमल पानी ॾिनो थो वञे। जेकी भी पानी की खोट आहे उहा साॼे पासे राइस कैनाल समेत वारे ब्रिज समेत सभिनी शाखुनि खे उहो पानी बंदि कयो वियो आहे ऐं हिते नोटिस भी जारी कया विया आहिनि त पानी जेको आहे बेजारो न पोखियो। इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। जॾहिं त मुसलसल 2000 जेको आहे सो 21 में सोक हुई पानी जी, 2022 में बोड आई ऐं 2023 में वरी पानी बंदि कयो वियो आहे। ऐं जेको इहो हारनि ऐं आबादगारनि ऐं इलाइक़ो जेको असांजो जेको सॼो आहे उहो ज़रई आबादी ते आहे, उनजे लाइ सॼे इलाइक़े खे तमामु वॾो नुक़सानु थियणो आहे। उनजे लाइ फौरी तौर ते पानी ॾेई नुक़सानु जेको आहे सो खां बचायो वञे, माण्हुनि खे ख़ुदकुशियुनि खां बचायो वञे। कैमरामैन यासीन बुगे सां गॾु ज़ुल्फ़कार चांडियो, आवाज़ TV 12।